अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मटियारी रिपोर्टर सागर सोलंकी जी। मटियारी मेडिकल सपरैडंट आफीसर मटियारी डाक्टर मंसूर अहमद चनर डाक्टरनि ऐं पीरा मेडिकल स्टाफ ते ज़ोर ॾिनो आहे त उहे पंहिंजी ड्यूटी फ़र्ज़ ऐं ईमानदारीअ सां अदा करण सां गॾोगॾु ग़रीब माण्हुनि खे इलाज जूं बहितरीन सहूलियतूं फ़राहम कनि, जॾहिं त ड्यूटीअ में कंहिं बि क़िस्म जी कोताहीअ खे बर्दाश्त न कयो वेंदो। इहा ॻाल्हि MS ڈاڪٽر منصور احمد چنر तालका अस्पताल मटियारी जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो करण दौरान करे रहियो हो। संदसि चवणु हो त रोज़ाना जी बुनियाद ते अस्पताल में सफ़ाई सुथराई जे अमल खे बहितर खां बहितर कयो पियो वञे। हिन चयो त मरीज़नि जो इलाज लाइ वॾे तइदाद में अस्पताल अंदरि दवाऊं मौजूदु आहिनि ऐं रोज़ाना 700 खां मथे मरीज़नि जो OPD थी रहियो आहे, जॾहिं त लेबॉरेटरीअ में मरीज़नि लाइ मुख़्तलिफ़ टेस्टनि जी सहूलियत खे पिणु बहाल कयो वियो आहे। लाइट वञण जी सूरत में लेबॉरेटरीअ में UPS बैटरी ऐं स्टैंड बाय जनरेटर जी सहूलियत पिणु बहाल कयो वियो आहे। संदसि वधीक चवणु हो त फ्री एम्बुलेंस सर्विस 24 कलाक बहाल कई वई आहे। वक़्त ते मरीज़नि जे लाइ मानी पहुचाइण जो इंतज़ाम जे अमल खे पिणु बहितर कयो वियो आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।